जय झूलेलाल दोस्तों। मां गुजरात अहमदाबाद मां हीना अगनाणी। दोस्तों अॼु असां हिते मास्टर रांझन जी 101 वरसी मल्हाइण जे लाइ गॾु थिया आहियूं। हर जातीअ में अहिड़ियूं शख़्सियतूं फ़नकार, गीतकार, संत ऐं दरवेश पैदा थींदा रहंदा आहिनि, जिन जे करे हर जातीअ जो घाट ऊचो रहंदो आहे। ऐं मूंखे चवंदे फ़ख़ुरु थिए थो त असांजा मास्टर रांझन पिणु उन्हनि मां हिकु आहिनि, जिन जो नालो खणंदे ई तमामु घणो फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे। हुननि सिंधियत जे लाइ तमामु घणी महिनत कई। हुननि केतिरा ई गीत लिखिया, भॼन लिखिया, आरतियूं लिखियूं, ओराणा पिणु लिखिया। ठार माता ठार ओराणो तमामु घणो अॼु बि फेमस आहे। हू अॼु बि असांजी नई टहीअ जा तमामु घणा फेवरेट फ़नकार आहिनि। हा दोस्तों, असांजी नई टहीअ जा गायक ऐं गायिकाऊं अॼु बि रीमिक्स करे हुननि जा गीत ऐं आरतियूं ॻाए करे माण्हुनि खे लुत्फ़ु वठाईंदा रहंदा आहिनि। ऐं इहो साॻियो ई सीन सिंध जो बि आहे। सिंध हुजे या हिंद, हू सभिनि जा अॼु बि फेवरेट आहिनि। नई टहीअ जा त फेवरेट आहिनि ई, पर उन्हनि जे वक़्तु हू संत ऐं दरवेशनि जा बि फेवरेट हूंदा हुआ। जी दोस्तों, मुंहिंजो टॉपिक बि उहो ई आहे त हू संत ऐं दरवेशनि जा तमामु घणा फेवरेट हूंदा हुआ। संत ऐं असांजा जेके सतगुरू आहिनि, उहे असांजे मास्टर रांझन खे तमामु घणो भाईंदा हुआ। हू पंहिंजनि दरबारनि में या टिकाणनि में जॾहिं बि वर्सियुनि जा प्रोग्राम आयोजित कंदा हुआ त इहा पहिरीं पक कंदा हुआ त मास्टर रांझन जो प्रोग्राम ज़रूरु हुजे। ऐं मास्टर रांझन जे प्रोग्राम सां सचपच सॼी अवाम जेका आहे उहा झूमी उथंदी हुई। अहिड़ो जादू हूंदो हो मास्टर रांझन जे गीतनि में। हू साईं रोचलदास जा पोइलग हुआ। हुननि रोचलदास साईंअ ते तमामु घणा सुठा सुठा भॼन लिखिया, जेके अॼु ॾींहं ताईं बि लोकप्रिय आहिनि। हू शांति प्रकाश हुजनि, देव प्रकाश हुजनि, या असांजा संत कंवरराम हुजनि, हरचूराम हुजनि, पारूशाह हुजनि, कहिड़ा बि संत छो न हुजनि, पर सभिनि जा फेवरेट हूंदा हुआ। ऐं उन्हनि सभिनि जे मथां हुननि सुठा सुठा भॼन लिखिया आहिनि। ऐं अॼु बि उन्हनि जे भॼननि ते रंगत मचंदी आहे। उल्हासनगर हुजे या असांजो सिंधु भवन हुजे, हर हंधि मास्टर रांझन जा गीत सभिनि खे अॼु बि झूमाईंदा आहिनि। मास्टर रांझन जी अॼु असां वटि हयात कोन्हनि, पर हू पंहिंजनि लिखियल गीतनि संगीत ज़रिए असांजे दिलि में हू रहनि था पिया। उन्हनि खे जेको सतगुरुनि ऐं संतनि जे तरफ़ां जेको मान ऐं मुर्तबो मिलियो, उहो साॻियो ई मान ऐं मुर्तबो अॼु बि उन्हनि जे परिवार खे मिली रहियो आहे। मास्टर रांझन पाण बि ख़ुदि पंहिंजा प्रोग्राम, संतनि जूं वर्सियूं वग़ैरह पाण ऑर्गेनाइज़ कंदा हुआ ऐं असांजे संतनि जी महिमा ॻाईंदे फ़ख़ुरु महसूसु कंदा हुआ। अचो त असीं बि मास्टर रांझन जे गीतनि सां पंहिंजे मन खे सुकून ॾियूं ऐं हुनखे यादि कयूं। जय झूलेलाल।